त मां त हिते दुनिया में रहंदुसि कोन, पर दुनिया में हिकिड़ी शइ रहंदी, उहा आहे अलाह जो क़ुर। अलाह जो कलाम दुनिया में रहंदो। फरमायूं तरक़्तु फ़ीकुम अमरैन लन तज़िल्लू मा तमस्सक्तुम बिहिमा। मां ॿ शयूं तव्हां वटि छॾे थो वञा, हरगिज़ तव्हां गुमराह न थींदो जेकॾहिं तव्हां हुनखे तमस्सुक कंदव, चिंबड़ी पवंदव। किताबुल्लाह सुन्नती, अलाह जो क़ुर ऐं क़ुर ते अमल। क़ुर ऐं क़ुर ते अमल जेकॾहिं तव्हां में हूंदो त पोइ तव्हां गुमराह न थींदो। हुन गुमराही खां बचण जो सिर्फ़ु वाहिद जेको प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम नुस्ख़ो पंहिंजे उम्मत खे ॿुधायो उहो इहो हुयो त हिन क़ुर खे चिंबड़ी पओ। क़ुर पढ़ो, क़ुर सिखो, चाहे उहो माण्हू कुराड़ो हुजे, जवान हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, मर्द हुजे, औरत हुजे, उनखे क़ुर सिखणु घुरिजे। क़ुर सिखणु ज़रूरी आहे, इहो फ़र्ज़ु आहे, लाज़िम आहे। ऐं क़ुर शरीफ़ जी जे मुताले ऐं पढ़ण खां सवाइ माण्हू खे हिदायत नथी मिली सघे। बाक़ी उहा जुदा ॻाल्हि आहे, प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे मथां शफ़क़त ऐं रहमत कंदे ऐं उन्हनि खे इहा गुंजाइश ॿुधाई त उहो माण्हू, हिकिड़ो माण्हू पाण इल्मु हासिलु करे, इहो बहितर आहे। जेके नथो हासिलु करे सघे त पोइ उहो माण्हू सिर्फ़ु इल्मी ॻाल्हियूं ॿुधे, क़ुर ॿुधे, इन में बि उनखे हिदायत मिली सघे थी। उहो क़ुर उनखे सही तरीक़े सां रहनुमाई फ़रमाईंदो। जीअं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, मन जालल क़ुर अमामहू कादहू इलल जन्नह। जंहिं क़ुर शरीफ़ खे पंहिंजो इमाम बणायो, उनजे अॻुवाणी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी ऐं दुनिया में रहियो, इहो उनखे काहे छिके वञी जन्नत में पहुचाईंदो। मन जालल क़ुर ख़ल्फ़हू साक़हू इलन नार कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिं क़ुर खे पोइते करे छॾियो, क़ुर जे क़ानून खे ऐं क़ाइदे खे ऐं क़ुर जे हुकुम खे उन पोइते हटाए छॾियो, या अहिड़े क़िस्म जी उनजी एक्टिविटी रही जंहिंसां क़ुर शरीफ़ जो को हिकिड़ो अमुर, क़ुर पूरो, या क़ुर जो हिकिड़ो लफ़्ज़, या क़ुर जो हिकिड़ो हुकुम, ई सभु बराबरि आहे। जेको कंहिं क़ुर शरीफ़ जे हिकिड़े अमर खे नथो मञे, क़ुर शरीफ़ जे हिकिड़े लफ़्ज़ खे नथो मञे, उहो पूरो क़ुर नथो मञे। हिकिड़े लफ़्ज़ जी मुखालफ़त थो करे, उहो पूरे क़ुर जी मुखालफ़त थो करे। ईअं न आहे त उहो क़ुर शरीफ़ जी थोरी हिकिड़ी लफ़्ज़ जी मुखालफ़त करे पोइ चए त बसि ठीकु आहे, हिकिड़ो लफ़्ज़ आयो। न न, हिकिड़ो न आहे। क़ुर शरीफ़ अलाह जो कलाम आहे। अलाह जो कलाम हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ जे मथां ईमान आणणु मञणु फ़र्ज़ु ऐं लाज़िम आहे। जेकॾहिं कंहिं बि माण्हू हिकिड़े हुकुम जी मुखालफ़त कई, या उन में चशमपोशी कयईं, तसामो कयईं, इहो सम्झो पूरे क़ुर खे छॾे ॾिनई। जंहिंजे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन जालल क़ुर ख़ल्फ़हू, मन जालल क़ुर ख़ल्फ़हू, जंहिं क़ुर खे पोइते करे छॾियो, साक़हू इलन नार, उहो उनखे साक़हू इलन नार, उहो उनखे जहन्नम में उछले छॾींदो।